मोरो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। सिंधी अल्ताफ़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो भरिसां मनाई में 4 ॾींहं अॻु सड़ी ज़ख़्मी थियल नौजवान अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। लाश जो घर पहुचण ते घर में कोराम मची वियो। जनाज़ा निमाज़ बैदि आलियुनि अखियुनि सां मिटीअ मां हवाले कयो वियो। मोरो भरिसां ॻोठु मनाई में पेट्रोल यूनिट खे हलाइण लाइ जनरेटर खे हलाइण दौरान जनरेटर खे बाहि लॻण सबबि दर्स पुलिस थाणे जे वॾे मुंशी शमीर सोलंकीअ जो भाइटियो ऐं पुलिस एहलकार दिलशेर सोलंकीअ जो भाउ शेरदिल सोलंकी सड़ी सख़्त ज़ख़्मी थी पियो हुयो, जंहिंखे नाज़ुक हालत में सिविल अस्पताल में दाख़िल कयो वियो हुयो, मगर नौजवान ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। मरहूम जो लाश एम्बुलेंस वसीले मनाई आंदो वियो त घर में कोराम मची वियो। बाद में मरहूम जी जनाज़ा निमाज़ अदा कई वई। जनाज़ा निमाज़ में वॾेरो नादर खान राहूजो, सहाफ़ी अलीशेर डेपर, फ़कीर ग़ुलाम मुस्तफ़ा बीहणो, वॾेरो मोहम्मद अफ़ज़ल सोलंकी, सिराई इम्तियाज़ ज़रदारी, उस्ताद मोहम्मद सलीम राहूजो, सूफ़ी फ़नकार फ़कीर अब्दुल गनी सोलंकी, पुलिस एहलकार अब्दुल मजीद सोलंकी, वॾेरो मोहम्मद रमज़ान, उस्ताद तालिब हुसैन बीहण खां अलावा आसपास जे ॻोठनि जे माण्हुनि ऐं बिरादरीअ जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। बाद में मरहूम खे आलियुनि अखियुनि सां सैयद आज़म शाह जी दरगाह जे क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। मरहूम जे पेरनि सां ॾुखो वंडण जो सिलसिलो जारी आहे।